अदा लाइव आया हूँ मां ॿीहर। सो ही व्यू ॾिसो हिन जो, हितां ॾेखारियाऊं। ही पुरानी हवेली आहे ऐं ही मूंसां गॾु आहे कंपनी में। ही आलार आहे। हेॾां ॾेखार मुंहुं ॾेखार पोइ भरजांसि। इन जी वीडियो बड़े बड़े तंग थी वियो आहे। आपकी वीडियो भर के हम तंग हो गए भाई। नाम बताओ अपना। मेरा नाम अली है। आवाज़ निकालो थोड़ी। अली है मेरा नाम। क्या करते हो आप? मैं बैंक के जॉब करता ये क्या चीज़ है पीछे जो इमारत है, इसको क्या हूँ। कहते हैं? हवेली है, हवेली। क्या हवेली? ये शाही किला है और शाही किले की हवेली है। शाही किले की हवेली है। भाईजान क्या है? मुदस्सर बुधाए क्या है ये? हवेली है शाही किले की, फेमस मशहूर है तो जी। हाँ, इधर। इंदा रहंदा टूरिस्ट की बस जाए। अच्छा आला रहना अचो अचो आला अचो। अच्छा ये क्या है? ये मीनार किस मस्जिद का है? बादशाही मस्जिद जो आहे सॼो। बादशाही मस्जिद जो आहे। हिते सॼो हवेलियूं लॻल आहिनि, रेस्टोरेंट वग़ैरह फूड जे लाइ ईअं टूरिस्ट प्लेस आहे। ईअं माण्हू ईंदा रहंदा आहिनि ईअं बसि अच्छा ट्रैवल करण लाइ। ॿाहिरों बि ईंदा रहंदा आहिनि ॿार। लगे तो इंटरनेट जो हिते इशू आहे। हाँ ठीक आहे ठीक आहे, अची वेंदा दोस्त ॾिसंदा। सो अचो त अचनि था दोस्त। हाणे ही हिकु दफ़ो ॿीहर असां हिते आहियूं ऐं हेॾां अलाए ख़बर न आहे तस्वीर ईंदी अलाए न ईंदी। ही सामने में ही मुंहिंजो भाणे जो आहे मुदस्सिर। हेलो कर शिकारपुर की। अस्सलाम वालेकुम शिकारपुर वारो, छा हाल आहे? ठीकु आहियो सभु? सो असां हिते आयासीं अॼु। मां त तमामु घणो घुमियो आहियां। तो दिलि चवे थी ज़िंदगी एॾी वॾी हुजे रुगो घुमिजे। ऐं हीअ लाहौर वारनि खे वाक़ई सलाम आहे जिन हीअ माड़ी बरक़रार रखी आहे, हुनखे मेंटेन कयो अथऊं। हालात काॾे सॾु कयोसि न, चइजे टिकटाक हुन छोकिरे सां बीठो आहे। सो हीअ बि हुनजो एरिया आहे। सो तव्हांखे मां ॾेखारियां थोरो, ॾिसो केॾो ख़ूबसूरत आहे। हीअ मीनार जेको आहे बादशाही मस्जिद जो आहे। सो माण्हू अचनि था तमामु घणा हिते, फोटो वोटो कढनि था। अचो हेॾां अचो, हालार हेॾां अचो। हीअ कीअं आहे? हाल वाल त कर, सलाम कर। हाँ अस्सलाम वालेकुम सभिनी खे। कंहिंखे? सभिनी खे हाँ। जेके ॾिसनि था। ओके। हीअ किथे बीठा आहियो? हीअ छा आहे साम्हूं? हवेली आहे चवनि था। हवेली मतिलब? हवेली माना जेका हूंदी आहे पुराणी हवेली। हवेली रेस्टोरेंट आहे, हवेली वांगुरु ठहियल आहे बिल्कुलु। स्ट्रीट आहे सॼी। हा ॾाढो इंट्रिकेट वर्क थियल आहे। हीअ बादशाही मस्जिद जो आहे। स्ट्रीट में खड़े हुए हैं लाहौर की शाही किले की बैक। थोड़ा तेज बोले, आवाज़ नहीं आ रही। ठीक है। बोले वो दोबारा। कहाँ कौन सी फूड ये स्ट्रीट? हम फ्रूट स्ट्रीट में खड़े हुए हैं लाहौर की। ओके। और ये बादशाह मस्जिद की बैक साइड पे है। हाँ। और ये बहुत हिस्टोरिकल प्लेस है, जैसे कि आप देख रहे हैं कि हवेली है, इसमें मुख्तलिफ चीज़ें हैं। चलाए हम इनको आपको विजिट करवाते हैं। एक मिनट। और आदा अस्सलाम वालेकुम। यार तव्हां सिंधी माण्हू आहियो? सलाम कयो। मुंहिंजा दोस्त सिंधी ॾिसनि था। तव्हां वधीक ॿुधायो तॾहिं मां तव्हां ॾे आयो। न न हो ॻाल्हि आहे, असां हिन एतिराज़ कंदा महाराज जी माफ़ी। न यार हिन में कहिड़ो? न असां वीडियो बनाईंदा आहियूं कोन। हे कहिड़ो न चाहे। न असां कंदा आहियूं, पाण जी मर्ज़ी आहे। हलो ठीकु आहे। असां तव्हांखे हीअ ख़िदमत कयां, ताबेदारी ॾियां तो तव्हां वारी ॻाल्हि मूंखे यादि ई तंहिं करे मां उथी। अल्लाह तो मुंहिंजे यार खे हो कया। ठीकु आहे। अरे इहो दोस्त हुयो मदीने जो, मौली साहब हुयो। अॻां इहो आयो छोकिरा गॾु हुयासीं न, हुनखे भरिसां जो आहे त हुनखे जो माफ़ु कजे। हे त ॻाल्हि ॼण त थोरी चढ़ी वई। सो एनीवे लाहौर बहरहाल घुमण जहिड़ो अथव। लाहौर में बि आबादी तमामु घणी वधी वई आहे। हे छोकिरा ॾिसो था, हे काशी हे ॾिसो, हे हालत आहे हिननि जी। काशी वेठो ॾिसे ई थो। ॾिसे हाँ सही आहे ये। नहीं गया था, उसके बाद क्या कहा था आपने उसको किसको? कि पैसे खुले नहीं है? या अचो हाणे हिन खां वठि, अचो थोरो घुमूं। अचो हे दोस्तनि खे ॾेखारियूं त केॾो। अलाए हेॾां ही बादशाही मस्जिद, ही हवेली तव्हांखे ॿुधायो। सो हिननि रेनोवेट कयूं शयूं ऐं ही ॾिसंदा हलो। 10 बजे ही शहर लॉकड डाउन रखियो थो वञे ऐं रुगो इन करे त पेट्रोल बचाए वञे। पेट्रोल जा भला हिन लॉकडाउन सां उहो थींदो। सो एनीवे
तो असां जूं पॉलिसीज़ अजीब आहिनि। सो वाह वाह, माण्हू हिते इंजॉय था कनि। हीउ ॾिसो, हे ॾिसो। हाणे तव्हां ॿुधायो जेके ॾिसंदड़ दोस्त आहिनि, छा सिंध में हेॾा माण्हू मानी वानी खाइनि था? कुकू हीउ ॾिसो। हाँ इसी तरह ही। तो हीउ कुल अहिड़ियूं पुराणियूं माड़ियूं आहिनि, मैंशन्स आहिनि। हीउ फूड स्ट्रीट तब्दील कयो आहे। बंस रोड कराचीअ जो बि फूड स्ट्रीट आहे। कराची बि कमाल आहे। कराची मां त चवां थो असांजी जान आहे। हीउ ॾिसो, तव्हांखे ॾेखारियां पियो, लाइव इन करे ॾेखारियां पियो त शायदि हू वीडियो एडिट करण में टाइम थोरो लॻंदो आहे। सो मां चाहियां थो त हीअ छोकिरा मूंसां गॾु हुजनि। अचे हेॾां जाला गॾु गॾु हल त थोरी पुराणी हिननि खे इमारतूं ॾेखारियूं। सुल्तान साहिब बि ॾिसे थो। सुल्तान साहिब ई त लाहौर तव्हां त घुमी विया आहियो। सो मां चयो तव्हांखे थोरी देरि शाही स्वीट्स, हाणे हीअ पुराणा पुराणा इहे जेके न, हीअ मोहरम जो आहे त मोहरम जे हवाले सां शयूं आहिनि। हीअ बि मोहरम जे हवाले सां इंतज़ाम कनि था। हीअ फूड स्ट्रीट आहे। हेॾे अॻिते आहे शाही किलो। सो तमामु घणनि दोस्तनि सां मिलणो आहे। हाणे ख़बर न आहे त इहो टाइम कीअं मिलंदो ऐं छा थींदो। बहरहाल मां चयुमि त तव्हांखे थोरो महक ॾेखारिजे। हे ॾिसो कबाब हीअं ते पचंदो। कैसे हैं भाई, कितने का है ये? 550 दिए, 500 दी। अच्छा, ये 450 और ये? ये 400 के दो बनाए। हाँ बहुत महंगा है यार। टोटल मिला के 300 अपने। हाँ नहीं नहीं, मैं ये भर रहा हूँ तो आ रहे हैं आपके पास हम। हाँ ये शाही किला है। हाँ भाई, जी जी। ये शाही किला था। अरे ये शाही किलो है। और हाँ इधर से हाँ, बाइकूं खड़ी है जो था। बाइक कहाँ से? तो बाइकिंग खड़ी में था। ये शाही किलो आहे बंद आहे। हीउ ॾिसो, हीउ ॾिसो, लुक ॾिसो। बस के अंदर लाइव दोस्तनि खे तो अदा हेॾां खणी अचो बाइक्स। लाहौर जी इमारतुनि खे मरियम नवाज़ हिते बचाए रही आहे। ऐं असांजी शिकारपुर में 1203 इमारतूं प्रोटेक्टेड ऐं डिक्लेयर्ड हेरिटेज, जंहिंमां 400 मस बचियूं आहिनि। पर 400 जो बि ॿुध सुधार अंग आहे, एंटीक्विटी जो। ऐं हाणे त हुन खां बि घटि आहे। सो ही होॾां असां आयासीं।